अस्सलामुअलैकुम प्यारा ॿारो। ॿारनि जे हिन चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था। ॿारो, अॼु जी कहाणीअ जो उनवान आहे वफ़ादार दोस्त। प्यारा ॿारो, आसू नाले हिकु शख़्स कंहिं शाहूकार वटि नौकर हो। संदसि मालिक वॾो सख़्तु इंसानु हो। खेसि रोज़ानो मार कुट कंदो हो, ॾाढो ज़ुल्म कंदो हो। पंहिंजे मालिक जे ज़ुल्मनि ऐं ज़्यादतियुनि खां तंग अची हिन पको पह कयो त हू विझ वठी हितां भॼी वेंदो। नेठि हिकु ॾींहुं हू उतां भॼी वियो। पंधु कंदे लिकंदे छुपंदे हू हिकु ॿेले में वञी पहुतो। कॾहिं किथे त कॾहिं किथे घुमंदो फिरंदो रहियो ऐं झंग जा मेवा खाई गुज़र सफ़र कंदो रहियो। हिकु ॾींहुं घुमंदे फिरंदे हू हिकु ग़ार जे मुंहुं वटि पहुतो। हिन सोचियो त छो न इन ग़ार में 2-4 ॾींहं रहां। वणनि हेठियां रहण खां बहितर आहे त हिन ग़ार में रहां। कुझु गाह पटे खणी अंदरि ग़ार में रखियईं त जीअं नरम गाह ते मज़े सां सुम्ही सघे। इन ग़ार में मञाण हिकु शींहुं रहंदो हो, जेको उन ॾींहुं शिकार ते वियल हो। आसूं जीअं ई अंदरि गाह रखी रहियो हो त शींहुं अची उते निकितो। शींहं खे ॾिसी आसूं भउ में ॾकी वियो। पक थियसि त शींहं खेसि खाए छॾींदो, पर वीचारे खे भॼण जी का वाह कान हुई, तंहिं करे मरण जो इंतज़ारु करणु लॻो। हिन खे इन ॻाल्हि ते हैरत थी त शींहं खेसि ॾिसी न त कावड़ में का गजगोड़ कई ऐं न वरी मथसि हमिलो कयो। हू मुंझल नज़रनि थी आयो। हिन पंहिंजो चंबो आसूअ ॾांहुं डिघेरियो। शींहं जी निमाणाई ॾिसी आसूअ जो भउ भोलो ख़तमु थी वियो। आसूअ ॾिठो त शींहं जे चंबे ते सूज हुई ऐं हिकु हंधि हिकु वॾो कंडो चुंभियलु हो। आसूं कंडो आङुरियुनि में झले होरियां होरियां छिकी ॿाहिरि कढियो। शींहं जो सूरु ख़तमु थी वियो। पोइ ॿई उते ग़ार में गॾु रहण लॻा। ॿिन्हिनि जी पाण में गहरी दोस्ती थी वई। हिकु ॾींहुं कुझु शिकारी ॿेले में शिकार करे रहिया हुआ। इन्हनि जीअं ई आसूअ खे ॾिठो त खेसि सुञाणे वरितऊं ऐं वठी सोघो कयाऊं ऐं खेसि आणे हिन शाहूकार जे हथ में ॾिनऊं। अमीर ऐं शाहूकार जा एॾा ज़ुल्म हूंदा हुआ जो संदसि जेको नौकर भॼी वेंदो हो ऐं पोइ हू इन खे पकिड़े वठींदा हुआ त इन जो शींहं या चीते सां मुक़ाबिलो कराईंदा हुआ। इन ॾींहुं शहर जा हज़ारे माण्हू रोशनो ॾिसण लाइ गॾु थींदा हुआ। ॼण शहर में को मेलो लॻी वेंदो हो। हिकु ॾींहुं शहर जे माण्हुनि में पुढ़ो घुमायो वियो त सुभाणे आसूं ऐं शींहं जो मुक़ाबिलो थींदो। ॿिए ॾींहुं अमीर ग़रीब हज़ारे माण्हू मुक़ाबिलो ॾिसण लाइ अची गॾु थिया। आसूअ खे कठेरे में बीहारे शींहं खे पिंजरे मां कढियो वियो। शींहं जीअं ई ॿाहिरि निकितो त कावड़ मां गजगोड़ कंदो इन नौजवान तरफ़ वधणु लॻो। आसूं शींहं जो मुक़ाबिलो करण लाइ बहादुरीअ सां बीठो रहियो। शींहं जीअं ई आसूअ जे वेझो आयो त संदसि कावड़ ख़तमु थी वई ऐं अची आसूअ जे पेरनि ते किरी पियो। आसूं खेसि प्यार मां भाकुर पातो। शींहं आसूअ जे हथनि खे चुमियूं ॾींदो रहियो। मुक़ाबिलो ॾिसंदड़ सभु हैरान थी विया त हीउ छा थी पियो आहे। शींहं जहिड़ो ख़तरनाक जानवर आसूअ जा हथ पियो चुमे, पर खेनि ख़बर ई न हुई त हीउ उहो शींहं हो जेको आसूअ जो दोस्त हो। इत्तफ़ाक़ सां शिकारी ॿेले मां इन खे पकिड़े आया हुआ। शाहूकार शख़्स आसूअ खां पुछियो त छा ॻाल्हि आहे, शींहं तो ते हमले करण बजाए प्यार पियो करे। आसूं सॼी ॻाल्हि सभिनी खे ॿुधाई। इहो ॿुधी सभिनी तमाशाइनि इन शाहूकार शख़्स खे चयो त आसूअ खे आज़ादु कर ऐं शींहं खे बि आज़ादु करे छॾ। शाहूकार शख़्स माण्हुनि जी ॻाल्हि मञी ॿिन्हिनि खे आज़ादु करे छॾियो। आसूं अॻु में, शींहं संदसि पुठियां शहर जी घिटियुनि मां घुमंदा फिरंदा परे हलिया विया ऐं ख़ुशि रहण लॻा। प्यारा ॿारो, अॼु जी कहाणी वफ़ादार दोस्त इते ई मुकमल थिए थी। ॿी कहाणीअ लाइ ॿिए दफ़े वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।